بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكل إنسان ألزمناه طائره في عنقه ونخرج له يوم القيامة كتابا يلقاه منشورا اقرأ كتابك كفى بنفسك اليوم عليك حسيبا من اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها ولا تزر وازرة وزر أخرى وما كنا معذبين حتى نبعث رسولا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा मोहतरम दोस्तों भाइरो अल्लाह रब्बुल आलमीन जो एहसान है उन्हीं जी करम नवाज़ी है जैं रब तबारक व तआला तव्हां असांखे हिन धरतीअ ते हीअ इंसानी सूरत ॾेई करे मोकिलियो आहे। इंसान हिन धरतीअ ते इज़्ज़त ऐं अज़मत जो ताज पाए करे आयो आहे। जेका भी अल्लाह ताला मखलूक़ात पैदा फरमाई आहे उन्हीं तमाम तर मखलूक़ात में अल्लाह ताला फरमाए थो वफ़ज़्ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला। जेका भी मखलूक पैदा कई थसे इन तमाम कसीर मखलूक़ात में वॾी फ़ज़ीलत इज़्ज़त एहतराम अज़मत हिन इंसान जी आहे। एॾो वॾो अल्लाह तबारक व तआला क़द्र ऐं मंज़िलत इंसान खे अता फरमायो। अशरफुल मखलूक़ात जो लक़ब ॾेई करे अल्लाह साईं इंसान खे दुनिया में आंदो आहे। लिहाज़ा इहा इज़्ज़त महफ़ूज़ तॾहिं आहे जॾहिं असां अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकामात ते हलंदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि खे पूरो कंदासीं। पोइ अल्लाह ताला इन इंसान खे इन पंहिंजे फरमान ते हलण जे नतीजे में वञी आला इल्लीन जो मालिक करे थो, जिथे ख़ुदा जा फ़रिश्ता बि न वेंदा हे इंसान उन जन्नत वारे मक़ाम में पुॼंदो। पर जेकॾहिं इहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म जी इनहिराफ़ी करे थो, अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि खे हिन अल्लाह जे फरमान खे पुठी ॾे थो ऐं हिन जे हुक्म अदूली करे थो ऐं अल्लाह जे मोकिलियल रसूल जी इताअत नथो करे पियो, त पोइ उन जाइ ते वेंदो जिते जानवर बि न वेंदा। अल्लाह ताला फरमाए थो सुम रददनाहु अस्फल साफिलीन। असां इन इंसान खे हेठनि खां हेठि जहन्नम जे तरे में हिन खे पुॼाईंदासीं। हाणे उहा इज़्ज़त ऐं ज़िल्लत अल्लाह वटि मक़ाम हासिल करे या ख़ुदा वटि रुसवाई हासिल करे, मक़ाम पंहिंजे मर्तबे उन आला इल्लीन खे हासिल करे या असफल साफिलीन वारी जाइ खे हासिल करे, उहो इंसान जे दारो मदार आहे हिन जे मथां। जहिड़ो अमल कंदो आहे पंहिंजे किरदार सां, आहे पंहिंजे अमल सां ऐं आहे पंहिंजे कसब सां। अल्लाह ताला हिन दुनिया जे जहान खे जोड़ियो
ऐं पोइ असांखे चयईं त हाणे हे अमली मैदान आहे तव्हांजे लाइ, मां पंहिंजो फरमान बि ॾिनो थमांव, रसूल बि मोकिलियो थमांव, शैतान बि अथव, नफ़्स बि अथव, हो तव्हांखे हेठनि खां हेठि जहन्नम में पुॼाइण जी कोशिशि कंदा। पर जेकॾहिं तव्हां इन दुनिया जे अंदरि मुंहिंजे फरमान खे, हिन क़ुरान खे, मुंहिंजे नबीअ खे चिंबड़ी पियो त आला इलीन खे पुॼंदव। हाणे कसब तव्हां असांजे हथ में आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जॾहिं इंसान जी एंड थींदी, दुनिया ख़त्म थींदी, सभु फना थी वेंदा। ओ अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं वरी जॾहिं आदम खां वठी करे आख़िरी बार जेको क़यामत ताईं जायो, वरी समूरनि खे जॾहिं उथण जो फ़ैसिलो फरमाईंदो त हाणे उथो, फरमाई कुल्लुन इलैना राजिऊन, सभु असां ॾे मोटंदा, सभिनी खे असां उथाईंदासीं। वहशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा, असां समूरनि खे उथाईंदासीं, कोई बि पोइते, हिकिड़ो बि पोइते न रहंदो, सभिनी खे पाण वटि हाज़िर कंदासूं। पोइ उते अल्लाह तबारक व तआला इंसान जे अॻियां हिन दुनिया जे अमल खे खोलींदो। फरमाई वकुल्ल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़िही, असां हर इंसान खे उन जे गर्दन में, उन जे परवाने खे, उन जे अमाल नामे खे लड़काईंदासूं। ऐं पोइ रब साईं फरमाईंदुसि इक़रा किताब के पंहिंजे हाणे लिखत खे पढ़। आया नफ़्स ऐं शैतान जी कढ लॻो आहे, या मुंहिंजे फरमान ऐं मुंहिंजे रसूल जी कढ लॻो आहे? कहिड़ा अमल कया थी, मुंहिंजे फरमान जे मुताबिक़ कया थी, मुंहिंजे रसूल जे नक्शे कदम ते हलियो आहे, उन जी पैरवी कई थी, या पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे पूरो कयो थी, शैतान जे कढ लॻी पाण खे ख़राब कई हुई, या पाण खे ठाही हुई? कसब तुंहिंजो आहे, अमल तुंहिंजो आहे, हिरफत तुंहिंजी आहे, मेहनत तुंहिंजी आहे। हाणे उन पंहिंजे मेहनत खे तूं पाण पढ़, पंहिंजे कसब खे पढ़, पंहिंजे अमल खे पढ़। कफ़ा बि नफ़्स कल यौम अलैका हसीबा, अॼु ॾे पंहिंजे नफ़्स खां पाण हिसाब। अज़ीज़ो, मुंहिंजे हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो त दुनिया मज़रतुल आख़िरा, दुनिया पोख जी जाइ। ही दुनिया अमल जो घर अथव, आख़िरत में तव्हांखे ही अमल कम ईंदो, आख़िरत में तव्हांखे ही कसब कम ईंदो, आख़िरत जे मैदान में तव्हां इज़त ऐं रुसवाई हासिल कंदो हिन कसब जे ज़रिए। त लिहाज़ा हिन दुनिया जे अंदरि अखियूं खोले घुमो, सोच सम्झ सां अमल कयो। ईअं जानवरनि वांगुरु पाण खे न सम्झो जीअं रिढ बकरी दुनिया में सम्झो था त आया आहिनि, असां बि ईअं आया आहियूं। हलाल अचे बि खा, हराम अचे बि खा, सही आहे तॾहिं बि ठीकु, ग़लति आहे तॾहिं बि ठीकु, सचो आहे तॾहिं बि ठीकु, कूड़ आहे तॾहिं बि ठीकु, ज़ुल्म आहे तॾहिं बि ठीकु आहे, अदल आहे तॾहिं बि ठीकु आहे, पंहिंजी शइ आहे, पराई शइ आहे, जेका बि आहे बसि मूंखे हासिल करणी आहे, ईअं न आहे। इहो त जानवरनि जो कमु, इहो त जानवरनि जो कमु। अलाह फरमाए थो असां हे क़ुरान, हे तालीम तव्हांखे हिकिड़नि खे तौरात, इंजील, ज़बूर, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां उनखे सहीफ़ा ॾींदासूं। तव्हां आख़िरी उम्मत ॾे असां हे क़ुरान मोकिलियोसीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मार्फत। इंसाननि खे मुंहिंजे तालीम ते हलणो आहे, इंसाननि खे मुंहिंजे क़ासिदनि जे चए ते हलणो आहे, जेके मां हिननि ॾे क़ासिद पंहिंजे तरफ़ां मोकिलिया आहिनि अंबिया जी सूरत में। इंसाननि खे हिननि जी कॾ लॻणो आहे। हरू भरू असां पंहिंजो पाण खे जानवर न सम्झूं। अल्लाह ताला इंसान खे अकुल ॾिनो, अल्लाह ताला इंसान खे फ़हम ॾिनो, इंसान खे सम्झ अता फरमाए ऐं इंसान में इदराक ॾिने, सचे ऐं खोटे जी परख करे सघे थो, भले ऐं ख़राब जी परख करे सघे थो, सही ऐं ग़लत जी परख करे सघे थो, रोशनाई ऊंदाई खे महसूस करे सघे थो। हरू भरू ईअं अखियूं बूटे करे ईअं ऊंदाईअ में वञी करे टपो जो, इहो अंधे माण्हू जो कमु आहे, नापीन जो कमु आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं पंहिंजे अकुल खां बि कमु न वरितव, मुंहिंजे तालीम खे बि छॾे ॾिनव, मां जेके क़ासिद मोकिलिया मां उन्हनि जी बि कढ पैरवी अख़्तियार न कयव, त रब फरमाए थो लाइक़ कल नाम, पोइ त ईअं आहिनि जीअं बेअक़ल जानवर मख़लूक मां पैदा कई, पोइ त जानवरनि वांगुरु आहिनि।
अजीजो फरमाई इन हाज़ल कुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, बेशक ही कुरान दो जो तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो, पर इन कुरान ते हलण फरमाई मन इत्तदा फइन्नमा यहतदी लिनफ्से, जंहिं कुरान जे वाट खे अख्तियार कयो उन जो संदसि फ़ाइदो आहे। वमन ज़ल्ल फइन्नमा यज़ल्लु अलैहा, जंहिं कुरान जे वाट खे छॾे ॾिनो नुक़सान पहुचाईंदो। ला तज़रु वाज़रतुन विज़रा उख़रा, कोई कंहिंजो बार कोन खणंदो। औलाद पीउ जे बदिले में सज़ा काटे ईअं कोन थींदी, पीउ औलाद जे बदिले में सज़ा काटे ईअं कोन थींदो। पाड़े वारो कंहिं पाड़े वारे जे एवज़ में वञे, इहो दुनिया में आहे। चोर भॼी वियो, कातिल भॼी वियो, पोइ से हणु ॿिए खे हुनजे एवज़ में, हणु काठ में। अलाह वटि ऐं रब साईं खां केरु भॼी बि कोन थो सघे, अलाह खां केरु भॼी बि कोन थो सघे। अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं हर हिकु इंसान खे पंहिंजे पंहिंजे गर्दन में उन जो नाम अमाल चिंबड़ी, ऐं पोइ पंहिंजे कसब जे ज़रिए इंसान नसब कम न ईंदो, नसल कम न ईंदो, खूनी रिश्ता कम न ईंदा, दौलत कम न ईंदी, हुस्न जमाल कम न ईंदो। हुकूमत दुनिया जी कंहिंखे हुजे, उहा हुकूमत हुन जे लाइ निजात जो सबब बणिजे, ईअं कोन थींदो। हर हिक खे पंहिंजो कसब कम, जंहिं जेकी कमाई कई आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। अजीज़ो असां मिट्टी जा ठहियल, सोन ऐं चांदी जा, लोह ऐं पितल जा कोन ठहियल, असां मिट्टी जा ठहियल आहियूं। अल्लाह तबारक व तआला हिन मिट्टीअ जे ठहियल खे एॾो वॾो मर्तबो अता फरमायो आहे जो पंहिंजे कसब जे ज़रिए इहो मिट्टीअ खे सोन बणाए सघे थो पियो, ऐं पंहिंजे इन बदामाली जे करे इहो भितर वञी करे खॾ में बि किरी सघे थो पियो। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पाण खे सोन बणायो, पंहिंजे कसब सां पाण खे सोन बणायो, या पंहिंजे पाण खे खाक जी खाक रखो, मिट्टी जी मिट्टी बणायो। कसब सां इंसान इहो मिट्टीअ जो पुतलो वञी करे जन्नत में पुॼे थो पियो। ऐं जेको बेअमल इंसान क़यामत जे ॾियारे जॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसाननि खां अॻ में हैवाननि जो हिसाब वठंदो, पोइ अल्लाह तबारक व तआला उनखे चवंदो कूनू तुराबा, तव्हां मिट्टी थी वञो, बसि ख़तम, तव्हां खाक थी वञो। पुछड़ा इंसान बचंदा, इंसाननि जो हिसाब किताब वरितो वेंदो। इंसाननि खे पंहिंजे नाम ऐं अमाल जे बदौलत, कसब जे बदौलत पंहिंजे पंहिंजे मक़ाम ते मोकिलियो वेंदो। पोइ जन इंसाननि दुनिया जे अंदरि पंहिंजो पाण खे बाक़ीमत न बणाए सघिया, अल्लाह जे हुक्मनि ते न हली सघिया, रब जी मार्फत हासिल न करे सघिया, क़ुरान ते अमल न करे सघिया, रसूल जी पैरवी अख्तियार न करे सघिया, नफ्स ऐं शैतान जे चए ते लॻी करे ऐं उन्हनि जे अगवा में अची विया, अल्लाह खे विसारे वेठा, क़ुरान खे छॾे वेठा, पैगंबर सां ताल्लुक़ क़ाइम न करे सघिया, हज़ूर जी तक़लीद कोन कयूं, हज़ूर जे ग़ुलामनि खां नफ़रत अख्तियार कयूं दुनिया जे अंदरि। ये इंसान क़यामत जे ॾींहुं चवंदा या लैतनी कुंतु तुराबा व यक़ूलुल काफ़िर या लैतनी कुंतु तुराबा। काफ़िर उन ॾींहुं इहा ई तमन्ना कंदो त काश जेकर मां बि हिन इंसान हुजण खां जानवर हुजां हा, को गॾो कुतो बिलो हुजां हा, जो मां बि अॼु मिटी थी वञा हा, न मां बि इंसान न हुजां हा। जेका अॼु जेके माण्हू खरमस्ती करनि था, वॾाई करनि था, तकबर में अचनि था, मग़रूरी में अचनि था पिया, अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मञण खां परे परे था घुमनि पिया, अल्लाह जे रसूल जे अहकामात सां बग़ावत करनि था पिया। इहे इंसान क़यामत जे ॾींहुं चवंदा त गॾ घोड़ा हुजूं हा, जीअं हे असांजे साम्हूं मिटी थी विया, अल्लाह इनखे असांजे साम्हूं मिटी करे छॾियो, असां बि जेकर ईअं हुजूं हा त असां बि मिटी थी वञूं हा, जेकर इंसान न हुजूं हा। पंहिंजे कसब पंहिंजे अमल सां अल्लाह फरमाए थो ज़रड़े बराबर जेकॾहिं को नेकी जो अमल कंदो इहो बि ॾेखारींदासूं, ज़रड़े बराबर जेकॾहिं को बुराई जो अमल कंदो उहो बि ॾेखारींदासूं। असांजा सभु अमल नोट थियनि था। अल्लाह तबारक व तआला इंसाननि ॾे सम्झाइण जे लाइ
अंबिया जी जमात में तो मुझे ॿारनि खे समझायो। हज़रत नूह पंहिंजे कौम खे 950 साल समझायो, 9.5 सदियूं पे तबलीग कई, उन्हनि खे पे समझाए, खुदा जे हुक्मनि ते हलो, अल्लाह जे फरमान ते हलो। रब साईं हीअं थो चयो पियो। हज़रत हूद पंहिंजी कौम खे समझायो, हज़रत सालिह पंहिंजी कौम खे समझायो, हज़रत शुएब पंहिंजी कौम खे समझायो। तमाम अंबिया अलैहिस्सलाम खुदा जो पैगाम खणी करे पंहिंजे पंहिंजे कौमुनि खे समझाइण लॻा। पर कौमुनि में जा ॻाणवा माण्हू, आंगुरनि ते ॻण जेतिरा माण्हू, उन्हनि खे का हिदायत नसीब थी, बाक़ी सभिनी बग़ावत कई। मुरसलीन जी जमात सां बग़ावत कयूं ऐं उनखे चयूं त तव्हां कूड़ था हणो। इन अंतुम इल्ला बशरुम मिसलुना, तव्हां कहिड़ो आसमानी मखलूक आहियो, तव्हां असां जहिड़ा आहियो, असां तव्हांखे न मञीदासीं। अल्लाह तबारक व तआला ओ जॾहिं अंबिया अलैहिस्सलाम जे वास्ते सां पंहिंजे बाननि खे उन्हनि जे अंबिया जे ज़रिए सां उनखे पंहिंजा पैगाम पुॼराया, जॾहिं उहे बिल्कुलु अमदन दीदा दानिस्ता अंबिया जी मुखालफ़त कयूं, आख़िर अंबिया अलैहिस्सलाम कक थी करे उन्हनि जे लाइ रब साईं खां दुआ घुरियूं त रब हाणे हिन खे नेस्त नाबूद कर, हिननि में का हिदायत अचणी कान्हे का, असां हिन खां हथ धोई वेठा आहियूं, हाणे हे अञा उटलंदो, असांखे था मुक़ाबलो करनि, असांखे था मारनि। 300 अंबिया अलैहिस्सलाम खे हिकिड़े हिकिड़े ॾींहं में बनी इसराइल ज़िबो करे छॾींदा। एॾो ख़ुदा जे रसूलनि सां मुक़ाबलो कयूं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि खे सिफ़े हस्ती तां मिटाए छॾियो। ओ जन माण्हुनि जे लाइ अल्लाह जे नबियनि हथ मथे खया ऐं रब साईं खे अर्ज़ कयूं त रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा, रब कंहिं बि मुनकिर जो घर हाणे धरती ते न छॾ। वलम यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा, जेके बि ॼमंदा फाजिर ऐं काफ़िर कमीना ॼमंदा, हिन मां शरीफ़ कोई न ॼमंदो। सब जेके भी हूंदा सब मुनकिर हूंदा, कोई भी ईमानदार हिनन मजा कोन निकरंदो, सब बेईमान जमंदा। तंहिंजे करे हाणे हिनन मजा कोई भी न छड़े। असा हिला हलाए छड़िया है, असा हिनन सा वस करे छड़िया है, असा हिनन सा डी रात सुबह शाम असा हिनन के तुझो पैगाम पहुंचायो से, पर हिनन असा जी हिक न बुधी। इन्नी दावत कौमी लैलम व नहारा वलम यजिदुम दुआई इल्ला फिरारा। हजरत नूह तो पंजे रब के अर्ज करे, रब मां डी रात हिन के सजो, पर मुझे सरण सा अञा परे भजन पिया, अञा परे भजन पिया, अञा परे भजन पिया। हाणे कोई भी हिकड़ो भी दरो दीवार कहीं काफर जो हिन धरती ते न छड़, सभनी के नेस्त नाबूद कर। कोई भी हिनन मजा नेक कोन जमदो, मोमिन जमण जी उम्मीद ही काने का। लिहाजा ही जरे तुखम ही नस्ल खत्म थे, को नए नस्ल जा मानू के अचन जेके तुझे हुक्म के मञन, बाकी हिनन में कोई भी आसरो। इए अंबिया अलैहिस्सलाम उन कौमन मजा ना उम्मीद थी करे पंजे रब साईं जे बारगाह में हथड़ा मथे खणी करे जरे उन्हन जे लाइ दुआऊं घुरियूं, अल्लाह तबारक व तआला जो अजाब आयो। ये सब कौमूं थस नस थी वयूं। अल्लाह फरमाए तो कलम यगनो फिया, जण त धरती ते आया ही कोन होया, इए पाड़ पटे छड़ी से। अजीजो, अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर अक़वाम आलम जा हालात तवां असां जे साम्हूं रखिया आहिनि। तवां असां शुक्र कयूं। अज ये 15वीं सदी हले थी पई, अल्लाह जे कुरान बुधाइण वारा आलिम बुधाइन था, हजूर जो फरमान बुधाइन था, ऐं उम्मत ताईं अल्लाह जे रसूल जो पैगाम पहुचे थो। अज भी जेकॾहिं हजूर जे उम्मत जे अफरादन के कंहिंखे हिदायत नसीब आहे त अज भी उन्हनि खे हिदायत मिले थी, रस्तो मिले थो पियो। ऐं जंहिंजे नसीब में ना आहे त अज उहे उलमा जा मुखालिफ बणिया बीठा आहिनि, उलमा जे मुखालफत में मैदान में बीठा आहिनि, उलमा जे मुखालफत में बरसरे पैकार बीठा आहिनि, दीन खां नफ़रत था करनि, शरीयत खां नफ़रत था करनि, कुरान खां नफ़रत था करनि, अल्लाह जे रसूल जे सुन्नत उन जे नमूने उन जे तरीक़े ते इस्तेज़ा मज़ाक़ूं था करनि। जीअं कल हू न बचा हा खुदा जे अज़ाब खां,
पोइ शायदि हिन उम्मत जा उहे अफ़राद बि ख़ुदा जे अज़ाब खां न बची सघंदा जेके अल्लाह जे रसूल जे फरमान खे पुठी था ॾियनि पिया। असांजे लाइ अल्लाह जो क़ुरान अल्लाह तबारक व तआला पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब अतर ते ही क़ुरान नाज़िल फरमाए पैगंबर खे पाबंद बणाए थो ऐं हज़ूर खे अल्लाह ताला हुकुम फरमाए थो कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह ऐं नबी चवनि त ही अथव मुंहिंजो रस्तो मां तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ से अज़ीज़ो तव्हां असांजी इज़त तव्हां असांजी निजात तव्हां असांजो छुटकारो तव्हां असांखे ख़ुदा वटि मक़ाम इन सूरत में मिली सघे थो जॾहिं असां अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जा फर्मा बरदार थींदासीं। अल्लाह ताला दुनिया जे अंदरि बदकारनि खे बि खाराए थो नेकोकारनि खे बि खाराए थो मोमिननि खे बि खाराए थो मुनकिरनि खे बि खाराए थो मुस्लिम ते बि हुनजी नज़र आहे गैर मुस्लिम ते बि नज़र आहे यहूदी खे नसारे खे चोड़े माड़े चे भील बागड़ी खे वाणियनि खे ओ जेके बुत परस्त उन्हनि खे जेके सूरज परस्त उन्हनि खे जेके आतिश परस्त उन्हनि खे सभिनी खे ख़ुदा दुनिया में खाराए थो कंहिंखे पंहिंजूं नेमतूं खसियूं कोन अथई जहिड़ो मुस्लमान हिन अखियुनि सां ॾिसे थो वाणियूं ऐं काफ़र बि हिन अखियुनि सां नज़र करे थो इन अखियुनि सां ॾिसे थो जहिड़ो हिन जो कमु ॿुधे थो कनु ॿुधे थो हुनजो बि कनु ॿुधे थो जहिड़ो हिन जो हथु पेर कमु करे थो हुनजो बि हथु पेर कमु करे थो जीअं हो दुनिया में पंहिंजो सुखियो सताबो आहे अल्लाह ताला काफ़िर खे बि दुनिया में सुखियो सताबो रखियो आहे पर अल्लाह वटि आख़िरत में उहो बानो छुटल हूंदो जेको अल्लाह जे हुक्मनि जी बजावरी कंदो। ख़ुदा हिते कंहिंखो नेमतूं खसे कोन अल्लाह ताला नेमतुनि जा दरवाज़ा खोले छॾिया इनामात जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि ऐं करीमे के खज़ाने गैब गब्र तरसां वज़ीफ़ खुरदारी अल्लाह तुझे महिरबानी आहे दोस्तारा कुजा कुनी मारू तो के बाद दुश्मना नजरदारी हे तो नबी जा फरमा बरदार हिन के तू काथे मारूम कंदे पंहिंजे रहमत खां तुझी तो दुनिया में दुश्मननि जे मथां बि महिरबानी आहे दुश्मन खे बि खाराए थो जेके तोखे नथा मञनि उन्हनि खे बि खाराए थो जेको मुस्लमान आहे उनखे बि खाराए थो तुंहिंजी त सभिनी ते महिरबानी आहे पर या इंसाननि जी कम अकुली आहे जेके पंहिंजे अकुल सां ख़ुदा जी ज़ात खे हासिल नथा करे सघनि अल्लाह खे नथा सुञाणे सघनि उन मुनम हक़ीक़ी जो इनकार कयूं बीठा आहिनि ऐं चवनि था दहरियो चवे थो त ख़ुदा आहे ई कोन दुनिया पाण थी हले दहरियो चवे थो त ख़ुदा आहे ई कोन बस दुनिया हलंदी अचे थी इंसान भी आहिनि हैवान भी आहिनि पखी परिंदा आहिनि नस्लम बाद नस्लनि वधनि था वियामनि था लॻनि था खाइनि था पीअनि था मरनि था बस इहे ईअं हलंदा रहंदा अल्लाह ताला फरमाए थो मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा असां तव्हांखे मिट्टी मां पैदा कयो अथसीं मिट्टी में दफ़न थियो था वरी मिट्टी मां तव्हांखे दुबारा उथाईंदासीं हो चवनि था त न मरण खां पोइ ॿीहर उथणु आहे ई कोन बस ईअं बस इंसान हलनि था वियामनि था वधनि था ॼमनि था मरनि था बस जान छाजी निमाज़ छाजो रोज़ो छाजो ख़ुदा छाजो अल्लाह जे रसूल जे ॻाल्हियुनि जा मुनकिर लॻा पिया इहो फ़िरक़ो बि दुनिया में हले थो ख़ुदा उन्हनि खां बि नेमतूं कोन थो खसे ख़ुदा उनखे बि खाराए थो अल्लाह जे नेमतुनि मज़ा सभु इंसान लुत्फ़ अंदोज़ थियनि था पर यादि रखिजो आख़िरत में इज़त उन माण्हू खे मिलंदी जेको बानो ख़ुदा जो शाकिर थी करे ओ जेको अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जी बजावरी कंदो अल्लाह ताला फरमाए थो वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला असां इएं कंहिं बि क़ौम खे अज़ाब न कंदा आहियूं गिरफ़्त न कंदा आहियूं पकड़ न कंदा आहियूं जेसि ताईं पंहिंजो क़ासिद न मोकिलींदा आहियूं। हज़रत नूह जी क़ौम अल्लाह जो इनकार करे पई दुनिया में हलनि पिया ओ जॾहिं अल्लाह ताला हज़रत नूह खे मोकिलियो हज़रत नूह नाव में थियो पोइ अल्लाह ताला उन क़ौम खे अज़ाब कयो अहिड़े नमूने सां हज़रत लूत जी क़ौम नाफ़रमानी करे पई हले पई जॾहिं हज़रत लूत जो इनकार कयूं पोइ अल्लाह ताला उन्हनि ते पकड़ अल्लाह ताला फरमाए थो वेला आद नखाम हूदा आद वारनि ॾे असां उन्हनि जे भाउ हूद खे मोकिलियोसीं जेको उन्हनि जो निस्बती भाउ हुयो उन्हनि जे क़ौम जो बिरादरी जो हुयो उनजो इनकार कयो हज़रत सालेह जो इनकार कयो हज़रत शुएब जो क़ौम वारनि इनकार कयो
हज़रत शुएब खे दड़का ॾिनो, लनरजुमन्नक, असां तोखे चुटींदासीं, असां तोखे विढ़ंदासूं, असां तोखे संगसार कंदासूं। हज़रत शुएब खे क़ौम वारनि दड़का ॾिना। अल्लाह तबारक व तआला उन जो हिकिड़ो कानून आहे, रब तबारक व तआला जो हिकिड़ो दस्तूर आहे, पंहिंजे अहकामात खां बाने खे आगाह कंदो, उनखे पैगाम मोकिलियो, उनखे आगाह कंदो, उनखे वक़्तु ॾींदो, उनखे मोहलत ॾींदो। पोइ जॾहिं उहा क़ौम बिल्कुलु निठर थिए थी पई ऐं उहे बिल्कुलु जॾहिं इनाद ज़िद जे मैदान में अचनि था, जॾहिं अल्लाह जे रसूल सां तक़ाबुल करनि था ऐं ख़ुदा जे रसूल सां बग़ावत करनि था, पोइ अल्लाह ताला उन्हनि क़ौमुनि खे तबाह कयो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आख़िरी नबी मुहम्मद रसूलुल्लाह जेको सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन, जंहिं हस्ती जे करे हिन दुनिया खे वजूद मिलियो, जंहिं हस्ती जे करे ही दुनिया हे असां तव्हां ॾिसूं था, अल्लाह ताला फरमाए थो लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक, ऐं नबी जेकॾहिं तोखे पैदा करणु मक़सदु न हुजे हा त अर्ज़ो समा खे पैदा न कयां हा। उन हस्ती जे घर जे ॿाहिरां बि मके वारनि शहीद करण जे मंसूबे सां घेराव कयो, अची करे घेराव करे बीठा। हज़ूर जन मुठ मिटीअ जी भरे करे उन्हनि जे अखियुनि में उछलाई, हो अखियूं माटींदा रहिया, हज़ूर टपी विया। अल्लाह ताला फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा, ऐं नबी जॾहिं तूं उछलायो तूं उन्हनि जे अखियुनि में इहा मिटी कोन पहुचाई, या मां पहुचाई, तुंहिंजो कमु उछलणो हुयो, पोइ मां उनखे अंधो कयो, बसि तूं टपी वई, असां तुंहिंजी हिफ़ाज़त कईसीं। वल्लाहु यासिमुक मिनन नास, अल्लाह से नबीअ खे चवे थो, ऐं नबीअ तूं पंहिंजो कमु कंदो रहो, तूं हे मुंहिंजो फरमान पुॼाईंदो रहो, असांजो पैगाम पुॼाईंदो रहो। बाक़ी माण्हू जेके बि हथ चुरान तोसां कंदा, जेके तोसां खणी सघंदा, तोखे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कंदा, वल्लाहु यासिमुक मिनन नास, ख़ुदा तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। माण्हू अल्लाह ताला रसूल जी हिफ़ाज़त कई कि न? गार में अचनि था, हज़ूर फरमाईंदा असां उनजे पेरनि खे ॾिसूं था, उते हज़ूर जा पेर खणी करे आया गार में ॾिसूं था, अड़े हिते त माण्हू टपिया त हे ॼारो ॿारो इहो त ख़तमु थी वञे हा, बाबा हिते कोन खे। हज़ूर फरमाईंदा जेकॾहिं थोरो हेठि थी करे लियो पाइनि त असां ॾिसण में अचूं, पर अल्लाह उन्हनि खे इहा सघ ई कान ॾिनी, ख़ुदा उन्हनि खे इहा तौफ़ीक़ ई कान ॾिनी। आख़िरी नबीअ जे मथां हमले करण जे लाइ बि मके वारा मुशरिक ॾिसो एतिरो तयारु थी विया। जॾहिं अल्लाह जे रसूलनि सां क़ौमुनि जो इहो बर्ताव थींदो त पोइ आख़िर ख़ुदा खे कावड़ी। इन जे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला, असां कंहिं बि क़ौम खे ईअं पकड़ न कई आहे जेसि ताईं असां पंहिंजो रसूल न मोकिलियो अथसीं, पोइ असां पंहिंजो क़ासिद मोकिलियो अथसीं, असां पैगाम ॾियण वारो मोकिलियो अथसीं। जॾहिं उन्हनि पंहिंजा पैगाम पहुचाया, असांजो हुकुमनामो पहुचायो, पोइ जॾहिं उन्हनि सफ़ा इनकार कयो त असांजो अज़ाब बि आयो। पोइ ख़ुदा जे अज़ाब में अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन अन यक़ूल लहू कुन फयकुन, असांखे त छड़ो कुन चवण जी देर आती त थी अज़ाब अची वियो। अल्लाह तबारक व तआला खे क़ुव्वत आहे, रब तबारक व तआला मोहताज कोने को, रब तबारक व तआला आजिज कोने को। जेकॾहिं रब चाहे इन यशा युज़िबकुम व याति बिख़ल्क़िन जदीद वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़, जेकॾहिं रब चाहे त हिन सॼी दुनिया खे अखि छिभ में वैरान करे, वरी अखि छिभ में वरी सॼी दुनिया खे वरी दोबारा नई मखलूक दुनिया में आणे करे वरी पैदा करे घुमाए सघे थो पियो। ख़ुदा जेकी शइ ॾुखी न आहे, का बि शइ ख़ुदा जे लाइ ॾुखी कान्हे। अल्लाह ताला असांखे ॿ शयूं मोकिलियूं, इहे शयूं अथव जेके तव्हांखे क़ीमती बणाईंदियूं, तव्हांजो मुल्ह वधंदो, तव्हांजी हैसियत वधंदी, तव्हांजो वज़न वधंदो, तव्हांजो मक़ाम वधंदो। उहो अथव क़ुरान ऐं नबी। मुंहिंजे नबीअ जी कढ लॻो, मुंहिंजे रसूल जी कढ लॻो, मुंहिंजे क़ुरान जी कढ लॻो, तव्हां बाक़ीमत थी पवंदव, बा वज़न थी पवंदव, बा हैसियत बा इज़त थी पवंदव। पर जेकॾहिं मुंहिंजे क़ुरान खां नफ़रत कयो, मुंहिंजे रसूल खां परे भॻो, पंहिंजे ख़्वाहिशात जी तकमील कयो, दुनिया में टको मुल थींदव,
आखिरत में भी ज़िल्लत ख्वारी वारी जाए। अल्लाह ताला फरमाए थो फबेसल करार, ॾाढी उहा बुरी जाइ आहे जेका काफ़रनि खे अल्लाह ताला ॾींदो। अल्लाह ताला हर मुसलमान कलमे वारे खे जहन्नम जे बाहि जे दुएं ॾिसण खां बि ख़ुदा महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, पैगंबर पाक जी पैरवी नसीब फरमाए। अज़ीज़ो, हिन दुनिया जे ॾींहं राति खे असां पंहिंजे लाइ मामूली न सम्झूं, पंहिंजे लाइ असां हिन खे क़ीमती सम्झूं। हे सिज उभरे थो वरी वञी लहे थो। काफ़र जे लाइ बि साॻी शइ आहे, मुस्लमान जे लाइ बि साॻी शइ आहे, चोड़े माड़े जे भील बागड़ी जे लाइ, हैवाननि इंसाननि पखियुनि परिंदनि जे लाइ सिज उभरियो ऐं सिज लथो, साॻी ॻाल्हि आहे। पर मुस्लमान जंहिं कलमो पढ़ियो, जंहिं ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो, जन पंहिंजे सीने खे कलमे सां आरास्ता कयो, कलमो त पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे कलमे वारो अल्लाह जे हुक्म खे पूरे करण जी कोशिश करे थो त हिन ॾींहं में मुंहिंजे मथां ख़ुदा जो हुकुम कहिड़ो आहे। सिज उभरण खां 10-15 मिंट अॻु में तोखे सुबुह जी निमाज़ पढ़णी आहे। कलमे वारो वीचारो उथी करे रब साईं जे अॻियां सर्ब सुजूद थियो त रब मां हाज़िर आहियां, तुंहिंजे फर्ज़ खे पूरो कयां थो। वरी सिज मथे थियो ऐं विच खां थोरो लड़ी वियो। हाणे ज़ुहर जी निमाज़ जो टाइम आहे, आयो बावुज़ू थी करे ख़ुदा जे दर ते सर्ब सुजूद थियो। रब मां पंहिंजो कमकार, घर बार सॼो जेको बि आहे कार वहिंवार, दुकान मकान सभु छॾे करे तुंहिंजे सॾ ते हाज़िर थियो आहियां। तां त इहो तुंहिंजो फर्ज़ लहे, छो त क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे फर्ज़नि जी पुछा थी। अल्लाह ताला पंहिंजे फर्ज़नि जे बारे में पुछा कनि त मुंहिंजो फर्ज़ पूरो कयो हुई या न कयो हुई। वरी सिज लहण खां बकाना मथे असर जो टाइम थियो, बावुज़ू थी करे सभु पंहिंजा कारोबार छॾे करे कलमे वारो मुस्लमान जंहिं कलमो पढ़ियो आहे इहो अची करे ख़ुदा जे दर ते सर्ब सुजूद थिए थो, अची करे असर जी निमाज़ पढ़े थो। वरी सिज लथो, चंड में चांड्रोकी अची वई, उभर ॾों राति उभरी, सिज सफ़ा गायब, राति जा आसार शुरू थी विया। मग़रिब जी निमाज़ पढ़े थो। ख़ुदा जेका फर्ज़ कयसि उन फर्ज़ खे पूरे करण जी कोशिश करे थो। ख़ुदा जे दर ते सर्ब सुजूद थियो। रब मां तुंहिंजे फर्ज़ खे पूरो कयां थो, मां हाज़िर थियो आहियां, मां अचां थो। रब जो सॾु थियो, हय अल सलात हय अल फलाह, छुटकारे जी तरफ़ अच, निमाज़ जे तरफ़ अच बाना। चवे थो हाज़िर मुंहिंजा रब, मां अचां। सभु कमकार छॾे करे मग़रिब जी निमाज़ पढ़ी। वरी इहा कार थी वई, हेॾाण अछाण ख़तम थी वई, राति सफ़ा छाइजी वई, तारनि पंहिंजी रोशनाई शुरू कई, चंड पंहिंजी चमकाट शुरू कई, बिल्कुलु राति अंधेरी थी वई। हाणे इशा जी निमाज़ थी बना। हाणे इशा जी निमाज़ ते कलमे वारो बावुज़ू थी करे ख़ुदा जे दर ते हाज़िर बीठो आहे, हाज़िर मुंहिंजा रब, मां अचां। अची सर्ब सुजूद थियो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त इहो जेको सिज उभरियो, इहो जेको सिज लथो, इन में अल्लाह जे हुक्म जी तामील कलमे वारे कई, जेका ख़ुदा उन जे मथां शयूं फर्ज़ कयूं हुयूं उहो फर्ज़ पूरो कयो कलमे वारे। त इहो क़यामत जे ॾींहुं इहो सुरखरू थींदो या हो जंहिं चयो न वरितो उहो सुरखरू थींदो? इहो सुरखरू थींदो उहो जंहिं ख़ुदा जे हुक्म जी तामील कई। हाणे जेकॾहिं वाणियो बि निमाज़ ते न अचे ख़ुदा जे हुक्म ते, उहो बि सिज लथो, सिज उभरियो, सिज लथो, हे न उथियो, चोड़ो भी न थियो, माड़े जो भी न थियो, भील भी न थियो, बागड़ी भी न थियो, यहूदी भी न थियो, ॿियो भी न थियो, मुस्लमान भी न थिए, त मूंखे ॿुधायो त फ़र्क़ु थियो? कलमे वारो भी न थिए, ख़ुदा जे सर ते न अचे, इहो सिज त सभ जे लाइ उभरियो भी लथो। पर हिकिड़नि माण्हुनि इन ॾींहं खे कारगर बणायो, इन ॾींहं मां फ़ाइदो वरितऊं, इन ॾींहं में अल्लाह जे फर्ज़ जी तकमील कयूं, ख़ुदा जे हुक्म जी तामील कयूं। इन्हनि पंहिंजे ॾींहं खे बाक़ीमत बणायो, हुननि पंहिंजे इन ॾींहं खे बेक़ीमत बणायो। ऐं हिन जंहिं पंहिंजे इन ॾींहं खे बाक़ीमत बणायो, इन जो मुल्ह आख़िरत में मिलंदो।
अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। रब फरमाए तो मां उन्हनि खे पाननि खे पसंदि कयां थो, मां उन्हनि खे पंहिंजो महबूब बणायां थो जन दुनिया में रही करे मुझे कुरान ते ईमान आंदो, नबी ते ईमान आंदो, मुझे ज़ात ते ईमान आंदो, मुझे हुक्मनि खे तस्लीम कयूं ऐं अमल सालिह करे ॾेखारियूं दुनिया जे अंदरि मुंहिंजा फर्मा बरदार थी पिया। अल्लाह ताला फरमाए तो मां इन्हनि खे पंहिंजो महबूब बणायां थो। ॿी जाइ ते फरमाए इन्नल्लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा हिवला। हमेशा हमेशा असां उनखे इज्जत वारी जाइ में रहाईंदासीं, कॾहिं उतो पाण बि निकिरण जी तमन्ना कोन कंदा, कॾहिं असां उहे जायूं हुन खां खसींदासीं बि। हमेशा असां उनखे पंहिंजे नेमतुनि वारे घर में रहाईंदासीं। उहे जेके माण्हू पंहिंजे इन ज़िंदगी के बाक़ीमत बणाइनि था, पंहिंजे ॾींहं खे कारगर बणायूं, अल्लाह जे हुक्मनि खे पूरो कयूं, रब जे फर्ज़नि खे पूरो कयूं। बाक़ी त सभु दुनिया सुती पई, पर हिननि वीचारनि अल्लाह जे हुक्म खे पूरो। पाण पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अफ़शुस सलाम, सलाम घणो कयो। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। सलाम दुआ है, खुदा तो के सलामत रखे। कलमे वारे के दुआ करे थो। फरमायो अफ़शु सलाम वाते मुताम, फरमायो गरीबन जी पर घुर लहो। सलाम घणो कयो, माण्हुनि खे मानी खारायो, गरीबन जी पर घुर लहो, यतीमन जी पर घुर लहो, खाधो उन्हनि खे खारायो मिस्कीननि खे। ऐं 3 नंबर जे अंदरि फरमायो सिलुल अरहाम, मिटनि खे ॻंढियो, रिश्तनि खे ॻंढियो, रिश्तनि खे टोड़ियो न, रिश्तनि खे ॻंढियो। सिल मन क़ता, हज़ूर फरमायो जेको तोखे टोड़े तूं उन्ही सां ॻंढे। हिकिड़ो त हूंदो आहे हे मूंसां ॻंढे थो मां बि ॻंढियां, ॿियो आहे हे टोड़े थो हाणे मां हीअं कीअं हिन सां कीअं ॻंढियां, हे त टोड़े थो इन्ही सां ॻंढे, इन्ही खे जेको टोड़े थो के। हज़ूर फरमाए थो सिल मन क़ता, जेको तोखे टोड़े थो तूं उन्ही सां ॻंढे। सिलुल अरहाम, फरमायो रिश्ता जोड़ियो। ऐं 4 नंबर जे अंदरि फरमायो सल्लू फिल लैल वन्नास नियाम, नमाज पढ़ो रात में, रात जे अंधारी में, रात जे पेट में जॾहिं माण्हू सुता पिया हुजनि तव्हां उथी करे बावज़ू थी करे बरकातू नफ़िल पढ़ो ऐं रब खां दुआयूं घुरो। फरमायो इहे 4 कम कयो, उदखुलुल जन्नत बिबाब सलाम, बाबु सलाम जे दरवाजे खां जन्नत में दाख़िल थी वञो। बस हेरो वॾो हज़ूर जो फरमान बीठो आहे। कलमे वारे खे, क़ुरान वारे खे, हज़ूर जे उम्मती खे अल्लाह तबारक व तआला हेॾो वॾो मौक़ो ॾिनो आहे त तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। हीउ कम कर, अल्लाह जो रसूल रस्तो ॾे थो पियो, लिहाज़ा असांखे अमल जी ज़रूरत आहे। असांखे अमल, माण्हू घणो चवंदा आहिनि, कंहिं माण्हू खे चवंदा नमाज़ पढ़ो रोज़ो रखो, चवंदो अल्लाह गफ़ूर रहीम, अल्लाह गफ़ूर रहीम। हिन रस्ते सां वञूं था, हिकिड़ो बुंड बीठो आहे, वण बीठो आहे, जंहिं ज़मीन में बीठो आहे उन ज़मीन जो मालिक बी चवे थो त इन मज़ो मां दर ठाहींदुसि, इन मज़ो इलमाड़ियूं ठाहींदुसि, इन मज़ो मुंहिंजे घर जूं चौकाठियूं थींदियूं। वढे नथो उन खे थोड़ खे, उन वण खे वढे नथो, छड़ो चओ थो उन मज़ा ही ठहंदो, ही ठाहींदुमि, ही ठाहींदो, ही ठहंदो, ही ठहंदो। पोइ मां तव्हां खां पुछां थो, इहो वण 10 साल 20 साल 100 साल गुज़री वेंदो, बीठो हूंदो, वढे न, इनखे कपे न, इनखे चिरे न, अॾे ते न आने, इहो पाण दरवाज़ा थींदो, पाण चौकाठियूं थींदो? महिनत कबी बाबा, इनखे कट, इनखे चीर, इनखे अॾे ते रखो, इनखे रंधा लॻनि, तख़्ता थियनि, इन ते महिनत थींदी, उन खां पोइ इहो तुंहिंजे कम जो थींदो। इहो बुंड त आहे। मुस्लमान बि चवे थो नमाज़ न पढ़ा, अरे नमाज़ अल्लाह गफ़ूर रहीम, तूं उथ न, ख़ुदा जो 5 वक़्त ॾींहं में सॾु थिए, तूं चुप कयूं पियो हुज, रोज़ा न रख, हलाल खां परे, रिश्वत में हले थो, व्याज में हले थो, सूद में हले थो, जेका शइ वणेसि खाए थो, चए थो ख़ुदा गफ़ूर रहीम आहे। ईअं ख़ुदा गफ़ूर रहीम आहे?
ईअं तुंहिंजे घर जो चौकाठियूं नथियूं ठही सघनि तो वारे वण जे उन जेको तुंहिंजी ज़मीन में बुंड बीठो आहे उन खे वढण खां सवाइ चीरण खां सवाइ तुंहिंजे घर जो दरो दीवार नथो ठही सघे पोइ तोखे ईअं जन्नत मिलंदी। बसि ख़ुदा गफ़ूर रहीम आहे, ख़ुदा गफ़ूर रहीम आहे ईअं चई जान छॾाए थो। महिनत जो जहान, कसब जो जहान, हिरफत जो जहान आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो लहा मां कसबत वलैया मक्तसबत, नफ़ो भी इंसान के हिन दुनिया जे कसब सां मिलंदो, नुक़सान भी हिन दुनिया जे कसब सां मिलंदुसि। जेकॾहिं सही कसब कंदो त फ़ाइदो ई फ़ाइदो, ग़लत कमाई कंदो त नुक़सान ई नुक़सान। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त रब तबारक व तआला असांखे सही कसब जी तौफ़ीक़ अता फरमाए, हज़ूर जे उम्मत ते ख़ुदा रहम फरमाए। अल्लाह ताला हज़ूर जे उम्मत के जहन्नम जे बाहि जे दुएं ॾिसण खां बि महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला तव्हां असांखे दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह ते हलाए। अल्लाह ताला असांखे हिन दुनिया जे अंदरि नफ़्स ऐं शैतान जे हमलनि खां, उन जे अग़वा खां ख़ुदा असांखे बचाए। अल्लाह ताला रूहानी जिस्मानी मर्ज़नि खां बचाए, ज़ाहिरी ऐं बातिनी दुश्मननि खां ख़ुदा असांखे महफ़ूज़ रखे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा वअजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। मुंहिंजा रब जेके बि दोस्त पंदड़ो करे आया समूरनि जे पंदड़े खे क़बूल फरमा, असांजे हिन प्रोग्राम खे हिदायत जो सबबु बणाए। मुंहिंजा रब जन इंतज़ाम कयो आहे मुंतज़मीन जे लाइ हिन कम खे दारनि जे निजात जो ज़रियो बणाए। असां समूरनि जे हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। असांखे हिन क़ुरान पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। नफ़्स ऐं शैतान जे हमलनि खां मुंहिंजा रब असांखे महफ़ूज़ रख। रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, रब्बना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुंहिंजा रब असांजे हिन ॻोठड़े जे मथां रहमत फरमा। जेके तोॾे आया आहिनि विरड़ा उन जे क़बरनि खे रोशन फरमा। जेके मरीज़ लाचार आहिनि उनखे शफ़ा अता फरमा। जेके मोहताजनि जी मोहताजी दूर फरमा। असांजे ईमान में, असांजे रिज़्क़ हलाल में, असांजे फ़सुलनि में बरकत अता फरमा। मुंहिंजा रब दुनिया में पंहिंजे दर खां सवाइ ॿिए जे दर जो असांखे मोहताज न बणाए। मुंहिंजा रब असांखे रुसवाई वारी ज़िंदगी खां महफ़ूज़ रख। असांखे माशी इस्तेहकाम अता फरमा, माशी बदहाली खां असांखे निजात अता फरमा। मनहूस हुकूमत असांजे मथां जेका मुसलत कई वई आहे, मुंहिंजा रब इन खां असांजी जान आज़ाद कराए। मुंहिंजा रब ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमाए। यहूदनि ऐं नसारनि जे इन परवुरदा, इन जेके आलेकार बणियल आहिनि उन्हनि जे आलेकार जेके इहे उन्हनि जा जेके परवुरदा आहिनि उन्हनि जे कल पुर्ज़नि खां असांखे महफ़ूज़ रख। असांखे नेक साले हुकूमत अता फरमाए। जेके असां सां भलाई करनि, जिन में इंसानियत जी हमदर्दी हुजे, जेके अल्लाह जे रसूल जे दर्जा मुतिया हुजनि, फर्मा बरदार हुजनि। मुंहिंजा रब जेके तुंहिंजे अहकामात खे पूरे करण वारा हुजनि, जेके मख़लूक ते ख़ुदा जे ख़ल्क़ ते रहम करण वारा हुजनि, अहिड़ा हुक्मरान असांखे नसीब फरमाए। रब्बना आतिना मा वअदतना अला रसूलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मिआद। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।